अस्सलाम वालेकुम, वेलकम साला पर एनसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। हाणे पाण एक्सरसाइज में प्रॉब्लम कंदासीं। प्रॉब्लम नंबर पहिरियों जेको आहे 8.1 हुनमें छा थो चए त जेकॾहिं 200 न्यूटन ज़ोर के ज़रिए जिस्म में 40 मीटर हटाव पैदा कजे ऐं ॿिन्ही जे विच में मतलब जेको फोर्स आहे हुन जे ऐं हटाव जे विच में कुंड 3 जी हुजे तो ॿुधायो जिस्म ते कम केतिरो थींदो। सफ़ा 16। ठीक है, हाँ ही पान डायग्राम ठातो आहे। फर्स्ट तो ही बॉडी आ, बॉडी के बॉडी तमाम कंसीडर करे वठो। घर में जेका जनरेटर पिया हूंदा नंढा पेट्रोल वाला हुन जे पाइप का वठी छिकियो आहे। हुन जे पाइप ते जेको तव्हां हथ विधो आहे ऐं ज़मीन जे विच में जेकी एंगल ठही हू फर्ज़ कयो 3 जी एंगल ठहे थी ऐं तव्हां हुनखे केतिरा मीटर छिकियो था, 40 मीटर छिकियो था। ठीक है, तो हुन ते कम केतिरो थो थिए ही पाण खे मालूम करिणो आहे। पाण खे फोर्स केतिरी आई आहे, पाण 200 न्यूटन 200 न्यूटन हुन ते पाण फोर्स आई आहे ऐं डिस्प्लेसमेंट ते कयो आहे 40 मीटर। त टोटल वर्क घणो थियो हू पाण खे मालूम करिणो आहे। सफ़ा 16। पाण खे ख़ाली फार्मूलो यादि हुजे त वर्क जो फार्मूलो छा आहे, एफ डी कास थीटा। एफ चाहे जेकी पाण फोर्स आई आहे ऐं डी चाहे जेको डिस्प्लेसमेंट ते थियो आहे ऐं कास थीटा चो वर्क पाण सां कास फंक्शन खणंदो आहे ऐं ही जेकी थीटा हिते ठहियल आहे ही पाण लिखंदासीं। ठीक आहे, सफ़ा 16। फोर्स घणो आहे, फोर्स आहे 200 न्यूटन ऐं डिस्प्लेसमेंट घणो आहे 40 मीटर ऐं कास 30 ही जेकी एंगल आहे। सही है। हाँ 200 के 40 से ज़रब कयोसीं तो 3 0 ही थी वियूं। ठीक है, ऐं चेन के ॿिनि सां ज़रब करे वठो 8 थी विया। हाँ कास 30 छाजे बराबर होंदो आहे, कास 30 बराबर होंदो आहे 0.866। ठीक है, हाँ ही डाई हेॾे शिफ्ट करे छॾंदासीं त घणा पॉइंट हेॾे शिफ्ट थी विया, घणा अंग 1 2 3 अंग शिफ्ट थी विया त ही 3 0 भी ख़त्म करे छॾंदा। मतलब हाणे पाण 8 के ज़रब कंदासीं 866 सां त पाण वटि जवाब छा थो अचे, जवाब पाण वटि थो अचे 6928 जूल। 6928 जूल मतलब हुन ते कम घणो थियो, 6928 जूल कम थियो हूंदे। ठीक है, उम्मीद है समझाया हूंदो। कोई भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल को सब्सक्राइब ना कयो, चैनल को सब्सक्राइब करे वठो जी हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सके। खुदा हाफिज़।